नाज़रीन टंडोअलिहा में ग्रैंड हेल्थ अलायंस तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था नसीर शाह जी ही रिपोर्ट। जियां ज़िले टंडोअलिहार में बि सिविल अस्पताल में ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मञता लाइ अॼु 8 ॾींहुं बि तालाबंदी कई ऐं सवें मुलाज़िमनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे टाइम स्केल ऐं ॿियूं जेके पंजाब जे डॉक्टरनि खे सहूलियतूं आहिनि उहे न मिलण जे करे असां एहतजाज कयो आहे ऐं असां एहतजाज जो दाइरो हाणे वधाईंदासीं। अगरि जे हुकूमत असांजा मुतालबा न मञिया त असां OPD जो बिल्कुलु बाइकाट कंदासीं ऐं तालाबंदी कंदासीं। जॾहिं त हिकु तरफ़ मुल्क में लॉकडाउन ऐं कोरोना वायरस जे हवाले सां वधंदड़ बीमारियुनि सबबि आवाम सख़्तु परेशान आहे। ॿिए पासे सिविल अस्पताल टंडोअलिहार में ईंदड़ मरीज़ जिन जो OPD में तालाबंदी ऐं तालाबंदी जे करे मरीज़ सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त टंडोअलिहार जे ॿाहिराड़ी जे इलाइक़नि तोड़े शहर मां ईंदड़ मरीज़ वापसि अस्पताल खां मोटियो वञनि। हुकूमत खे घुरिजे त डॉक्टरनि सां ॻाल्हियूं करे ऐं उन्हनि जा मुतालबा मञनि ऐं OPD जी तालाबंदी आहे ऐं OPD जो जेको बाइकाट आहे उहो ख़तमु कराए वञे त जीअं ईंदड़ मरीज़नि खे फ़ाइदो पहुची सघे। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह, मेरान TV।